हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मां आहियां मोहम्मद याकूब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो एस्ट्रोनॉमी इन सिंधी। त अॼु असां ॻाल्हाईंदासीं कशिश शकल छा आहे ऐं उहा खिला में स्पेस में छो नथी हुजे। त अॼु मां ॿुधाईंदुसि तव्हांखे डॉक्टर निकोलस जे एम पैट्रिक नासा जो हिकु एस्ट्रोनॉट आहे, उन जे हिकु इंटरव्यू में ॿुधायल इन शइ जे बारे में। त अचो त शुरू था कयूं। कशिश शकल ग्रेविटी छिकींदड़ क़ुवत आहे जेका काइनात में हर शइ खे ॿी शइ ॾांहुं छिके थी ऐं खिला स्पेस में तमामु घणी आहे। हिकु शइ जेतिरी वॾी ऐं वेझी हूंदी ओतिरी उन जी कशिश वधीक हूंदी। धरती तमामु वॾी आहे ऐं तमामु वेझो आहे तव्हांखे, तंहिं करे उन जी कशिश शकल तव्हां ते असरु छॾे थी, तव्हांखे ज़मीन ॾांहुं चिंबड़ाए रखे थी ऐं तव्हांखे खिला में तड़ी वञण खां रोके थी। असां उन क़ुवत फोर्स खे तव्हांजो वज़न वेट सॾियूं था। हर ॿी शइ तव्हां मथां थोरी घणी कशिश शकल जी क़ुवत विझे थी। मिसाल तौर ते चंड तव्हांखे छिके थो, तोणे जो ओतिरो तव्हां महसूसु नथा कयो। चंड धरतीअ जे समुंडनि खे पिणु छिके थो ऐं लहरूं पैदा करे थो। कशिश फ़क़ति हिन धरतीअ ते वजूद न थी रखे पर उहा खिला खे बि भरे थी। असांजे निज़ाम शमसी सोलर सिस्टम जे अंदरि असांजे तमामु वॾे सिज कशिश धरतीअ में ॿियनि ग्रहनि प्लानेट्स ताईं पहुचाए थी ऐं उन्हनि खे पंहिंजे महरूर ऑर्बिट अंदरि रखे थी, ईअं जीअं धरतीअ जे कशिश चंड खे महरूर मदूर मदार में रखे थी। तंहिं करे जेकॾहिं धरतीअ जी कशिश चंड ऐं उन खां पुठ ते पहुची सघे थी त पोइ खिलाबाज़ जॾहिं खिला में वञनि था, खिलाई जहाज़ में धरतीअ जे चौधारी चकर लॻाइनि था, उहे कशिश शकल खे महसूसु छो नथा कनि। उन जो मदार ऐं तव्हां बेवज़न छो था महसूसु करियो। जवाबु हीअ आहे, पर थोरो हैरान कंदड़ अथव त जॾहिं तव्हां मदार में हूंदा आहियो त धरतीअ जी कशिश जी छिक जे करे तव्हां सचपुच धरतीअ ॾांहुं किरंदा आहियो, पर जीअं त तव्हां कंहिं बि शइ ते बीठल न हूंदा आहियो, तंहिं करे तव्हां पंहिंजे पेरनि ऐं ॼंघुनि ते पंहिंजो भार महसूसु नथा करियो। सबबु इहो आहे त जॾहिं तव्हां खिलाई जहाज़ में धरतीअ जे मदार में हूंदा आहियो तॾहिं धरतीअ जी चौधारी किरंदा रहंदा आहियो, पर तव्हां बि ज़मीन ते न आहियो हूंदा। तव्हां 17,500 मील फ़ी कलाक जे हिसाब सां अॻिते सफ़र कंदा रहो था। मतिलबु त जेसीं ताईं धरती तव्हांखे पाण ॾांहुं छिके वठे, तव्हां तमामु जल्द मुड़ियल धरतीअ खां परे थी वञो था। हिकु खिलाबाज़ एस्ट्रोनॉट तौरु ॿाहिरि खिलाई जहाज़ जहिड़ोकि डिस्कवरी ऐं इंड्रियो ऐं बैनुल अक़वामी खिलाई स्टेशन इंटरनेशनल स्पेस स्टेशन में रहंदे मूं हफ़्तनि ताईं पाण खे बेवज़न महसूसु कयो आहे। जॾहिं असां कमु न कंदा आहियूं तॾहिं असां नज़ारनि मां लुत्फ़ अंदाज़ो थींदा आहियूं ऐं जॾहिं लुॾण जे तरीक़नि जी मश्क कंदा आहियूं, थोरी मश्क सां तव्हां केतिरनि ई मिंटनि ताईं स्टेशन जे विच में बेहरकत लुॾी सघो था, जेसीं ताईं एयर कंडीशन पखनि जे हल्की हवा तव्हांखे आहिस्ते आहिस्ते धिकी न थी वठे।